अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिनते हवा में आऊं आहियां ज़ाहिदा ताज जबड़ो। नाज़रीन, असांजे समाज में केतिरा अहिड़ा मसइला हूंदा आहिनि जंहिंजे करे पूरो ख़ानदान उन में इन्वॉल्व थी वेंदो आहे, मुलविस थी वेंदो आहे ऐं एतिरे ताईं जो उहे ख़ानदान वारा ॿाहिरि निकिरण लाइ सम्झंदा आहिनि असां लाइ हिकिड़ो ॾुखियो वक़्तु अची वियो आहे। उहो वक़्तु तॾहिं थो अचे जॾहिं छोकिरियूं असांजूं निंगरियूं ग़लति फ़ैसिला कनि थियूं, अहिड़ा फ़ैसिला कनि थियूं घर खां ॿाहिरि निकिरण जा। अहिड़ा फ़ैसिला हू छो कनि थियूं? जंहिं घर में हू रहनि थियूं उन घर खां ॿाहिरि निकिरण लाइ सिर्फ़ु हिकु माण्हूअ जे चवण ते, हिकु माण्हूअ जी टेक ते घरां निकिरी पवनि थियूं ऐं पोइ इन्हनि लाइ अॻियां ॾिसण में इहो अचे थो त उनखे छा थो मुंहुं ॾियणो पए, छा हुननि लाइ उहा ज़िंदगी हिकु ख़ुशगवार ज़िंदगी आहे या किथे को पछताव आहे। इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे अॼोके प्रोग्राम में ॾिसंदासीं। असांजो अॼोको टॉपिक बि इहो आहे त निंगरियुनि जे घर छॾण जा असुलु सबब कहिड़ा आहिनि। मूंखे ख़ुशी थींदी अवी बि मुंहिंजे प्रोग्राम में शामिलु थियो, जंहिंजो तरीक़ेकार इहो आहे त जेको नंबर अची रहियो आहे स्क्रीन ते उहो अवी डायल कयो, लाइव कॉल्स कयो, सलाहूं ॾियो, तजवीज़ूं ॾियो। मुंहिंजा महिमान बि मौजूदु आहिनि, उन्हनि खां तव्हां सवाल बि करे सघो था। मुंहिंजे प्रोग्राम में जेके महिमान आया आहिनि तिन सां तव्हांजी तारीफ़ कराईंदसि। मुंहिंजी पहिरीं महिमान आहे हुमेरा नूर, समाजी वर्कर आहिनि ऐं मुंहिंजी ॿी महिमान आहे सकीना भट्टी, पुलिस ऑफिसर आहिनि। तव्हांखे प्रोग्राम में भली कर चवां थी। ऐं हुमेरा नूर मां प्रोग्राम इब्तिदा तव्हां खां ई कंदसि त कहिड़ा सबब थियनि था जो हिकु छोकिरी पंहिंजे घरां निकिरी पवे थी हिकु अणॼाण माण्हूअ जे पोयां? महिरबानी ज़ाहिदा, टॉपिक ॾाढो ॾुखियो आहे ऐं अॼु जी ज़रूरत बि आहे। असां वटि इहो जेको मसइलो आहे इहो अॼु जो कोन्हे को। जेकॾहिं असां पुराणे वक़्त में ॾिसूं त इहे सभु शयूं थियूं आहिनि। इहे जेके लैला मजनू वारा किस्सा आहिनि इहे सभु इन्हनि जे ई कारण आहिनि। मोहबत जेके हिकिड़ो आम लफ़्ज़ प्यार मोहबत या को वणी वञणु या कंहिंसां दिलि लॻी कुझु बि, इनखे को बि लफ़्ज़ तव्हां ॾेई सघो था, इहे सभु उनजो ई नतीजो आहिनि। हाणे असल ॻाल्हि अचे थी पई त हिते जेको त अॼु जो सुवालु आहे उहो इहो आहे त अॻे मीडिया कोन हुई, अॻे अख़बारूं कोन हुयूं, प्रिंट मीडिया बि कोन हुई, इलेक्ट्रॉनिक मीडिया बि कोन हुई ऐं एॾा वास्ता बि कोन हुआ माण्हुनि जा। माण्हू महदूद हुआ घरनि ताईं, ॻोठनि ताईं या शहरनि ताईं। त जेका ॻाल्हि हुई, जेकॾहिं मिसाल के हिकिड़े ॻोठ मां अगरि छोकिरी निकिती बि सही कंहिं त उहा 4-5 सालनि खां पोइ ॿिए ॻोठ में ख़बर पवंदी हुई त उहा फलाणे छोकिरी निकिरी वई। त हाणे इहा न आहे, हाणे दौर में फ़र्क़ु अची वियो आहे। हाणे इहो आहे त मीडिया आहे सिर्फ़ु तव्हांखे हिकिड़े सेकेंड ते हिकिड़े क्लिक ते तव्हांजी ख़बर हली थी वञे पई। त अॼुकल्ह असांखे लॻे थो त हाणे कुझु इहो घणो थो थिए पियो। हालांकि थींदो अॻु में बि हो, पर हाणे छो जो असांखे घणो ॿुधायो वञे थो पियो, उनजी वठ वठां घणी आहे, उनजे पोयां कारण खोड़ आहिनि, त इन करे हू घणो थो लॻे। छोकिरियुनि जे जेके घरां निकिरण जो जेको मूंखे जेको सबबु लॻे थो, घर जो पंहिंजो माहौल आहे। असां वटि हिकिड़ो वॾो अलमियो आहे त जॾहिं औलाद जवान थिए थी, पुट या धीअ, पुट ते त को कंट्रोल कोन्हे को, या उनजे लाइ का कंट्रोल न बल्कि पाबंदी, उनजे लाइ का पाबंदी कोन्हे, उनखे भले पुट तूं कर, पर छोकिरी लाइ पाबंदियूं आहिनि। हालांकि असां वटि काउंसलिंग कान्हे का। छोकिरी जीअं जवान थिए थी हुनजी तव्हां काउंसलिंग कयो, हुनजी तालीम जे हवाले सां काउंसलिंग कयो, हुनजी परवरिश जे हवाले सां काउंसलिंग कयो, हुनजी शादी जे हवाले सां कयो, हुनजी तालीम आहे, हुनजी अॻियां हली जॉब आहे, दोस्तूं आहिनि, त काउंसलिंग ज़रूरी आहे ज़िंदगी में। असां छोकिरियुनि जी काउंसलिंग कयूं कोन था पिया। छोकिरियूं ड्रामा ॾिसी करे, ख़ासि करे मां माज़रत सां चवंदसि जेको असां वटि इंडियन चैनल्स हलनि पिया, उन्हनि जा जेके तव्हां ड्रामा ॾिसो, सवाइ इन माना ग़लति शयुनि जे, ग़लति सोच, ग़लति शयुनि खां अलावा ॿियो का चङी शइ त आहे ई कान, पॉज़िटिव शइ असां वटि अचे ई कान थी। मीडिया जो ॾाढो होल्ड आहे छोकिरियुनि जे मथां। जीअं ड्रामा में छोकिरी ॾेखारींदियूं ठठ सां वेठियूं आहिनि, ॿी मां के साम्हूं जवाबु ॾियनि थियूं, अहिड़ी साॻे कमु छोकिरियूं कनि थियूं। मां त हिकिड़े ॻोठ जो तव्हांखे ॿुधायां थी की नॉन मुस्लिम छोकिरी हुई, मुंहिंजे साम्हूं उहो मां सां एॾो मिसबिहेव करे, बिल्कुलु अड़पड़ियल न, हुन कॾहिं ॻोठ खां ॿाहिरि कोन निकिती, हुन कॾहिं शहर कोन ॾिठो, हुन कॾहिं टीवी कोन ॾिठी, सॉरी मोबाइल कोन ॾिठी, पर हू टीवी ॾिसी करे हू साॻियूं हरकतूं करे पई घर में, माना ठठ सां वेठी आहे, माउ जी बेइज़ती करणी आहे, ॾाॾी जी बेइज़ती करणी आहे ऐं एक्शन हणणो आहे, अंदाज़ हणणो आहे। त असांजे घर खां त ठीकु आहे शुरूआति थिए थी पई, पर अॼुकल्ह जो जेको मीडिया आहे, जेको मीडिया जे अंदरि जेको मैसेज थो वञे पियो, उहो ॾाढो ग़लति पियो वञे ऐं छोकिरियूं जज़्बात में अची करे इहे सभु शयूं कनि थियूं, त हू सम्झनि थियूं त इहो जेको थिए पियो इहो सभु सही आहे। हालांकि ईअं न आहे, ड्रामो आहे, फिल्म आहे, हक़ीक़त आहे। त असां हिते काउंसलिंग जी ज़रूरत आहे, उहो केरु करे? जॾहिं घर वारा ई नथा कनि त छोकिरी में गैप अची थो वञे। उनखां पोइ स्कूल, अॻे असां जंहिं दौर में असां स्कूल में पढ़ंदा हुआसीं त असांखे बाक़ाइदा सबक़ु सेखारियो वेंदो हुयो त तव्हां हाणे वॾा थी रहिया आहियो, हाणे तव्हां सां कहिड़ी कहिड़ी तब्दीलियूं ईंदियूं। असांखे किचन गार्डनिंग सेखारी वेंदी, असांजो जेको ध्यानु हो उन लॻायो वेंदो त तव्हां हीअ शइ कयो, ऐं खाधे ते ध्यानु लॻायो वेंदो त तव्हां खाधा पचायो, या ॿियूं शयूं XYZ पुछंदा हुआ तव्हां हाणे छा छा कंदा हुआ, घर में तव्हांखे कहिड़ो कहिड़ो कमु अचे थो, घुमण काॾे विया हुआ। मूंखे चङी तरह यादि आहे त असांखे मोहन जे दड़े वठी विया हुआ स्कूल खां, नंढा हुआसीं, मोहन जे दड़े वियासीं। त इहे सभु छा, इहे असांखे माना असांजे ज़हन खे मैच्योर करण जे लाइ, ज़हन खे नयूं नयूं शयूं ॾियण जे लाइ, एंटरटेन करण जे लाइ इहे शयूं हुयूं। हाणे कोन्हे, हाणे मीडिया एंटरटेन जे लाइ। ऐं ॿी मां हर कंहिंजे हथ में मोबाइल आहे,
हर को पंहिंजी मोबाइल खणी वेठो आहे त छोकिरी बि खोले वेठी आहे, माउ खे ख़बर कोन्हे त छोकिरी छा थी ॾिसे, पुटु छा थो ॾिसे पियो। त इहे जेके कारण आहिनि मुंहिंजी नज़र में फ़िलहाल जेके करंट उहो इहो हीउ जेको गैर ज़रूरी मीडिया आहे जेको ड्रामा जे ज़रिए ग़लति मैसेज पियो ॾिए, उहे असांजे नौजवान नसल ते हावी आहिनि ऐं उन ते कंट्रोल कोई बि नथो करे, कोई बि उन्हनि खे नथो सम्झाए पियो त असां इनखे कीअं कयूं, कीअं अॻिते हलायूं, ख़तमु कयूं। छोकिरी ज़िद में अची वई पोइ घोड़ा घोड़ा पोइ थींदी आहे जॾहिं ख़बर घर खां ॿाहिरि निकिरंदी आहे। बिल्कुलु। ऐं सकीना भट्टी, तव्हां पुलिस ऑफिसर आहियो ऐं तव्हां बि केतिरा ई अहिड़ा केस ॾिठा हूंदा जेके छोकिरियूं घरां निकिरनि थियूं, तव्हांखे छा था सबब नज़र अचनि त कहिड़ा सबब आहिनि जिन जे करे निंगरियूं घर मां निकिरी पवनि थियूं? अस्सलाम वालेकुम। हिकु त तव्हांजो प्रोग्राम तमामु बहितरीनु आहे, छो जो हिन सां तव्हां माण्हुनि खे हिकु सुठो मैसेज ॾिया थो ॾियो तालीम जे हिसाब सां बि, त जेको अगरि ग़लति क़दम खणनि थियूं उन जे हिसाब सां। बाक़ी रही ॻाल्हि इहा जेको क़दम खणनि थियूं इन में मां चवंदमि तालीम जी कमी आहे ऐं पेरेंट्स जी जेको आहे सो उन्हनि सां माना बिहेवियर सही न आहे, या धीअरुनि खे माना नंढे लाइक़ दॿायो थो वञे, हीउ कमु तव्हां करे सघो था, हू नथा करे सघो, जीअं त पुट खे न, हुनखे हमेशह आज़ादु रखियो वेंदो आहे। ऐं उन खां पोइ जॾहिं छोकिरी माना वञे थी, छोकिरियुनि सां उथण वेहण थिए थो त उन ते नज़र कोन था रखनि, बेजा सख़्ती बि इंसान खे बिगाड़े छॾींदी आहे। ऐं माउ पीउ खे खपे त जीअं त असांजे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे त शफ़क़त सां पेश अचो, पंहिंजी न्याणी लाइ उथी बीहंदा हुया, त असांखे बि उन जी माना अमल करणु खपे। सभ खां पहिरियों त असांखे पंहिंजी न्याणियुनि खे तालीम सां गॾु क़ुर पाक जी तालीम ॾियणु खपे, जेका अॼु जे दौर में क़ुर पाक जी तालीम रही कोन्हे। असां जिते बि वञूं था सिर्फ़ु इंग्लिश मीडियम स्कूल जे कॾहिं, जीअं त जेसिताईं क़ुर जी तालीम न आहे त असांखे अवेयरनेस ईंदी ई कोन। ऐं घर जो माहौल बि माना ईअं आहे त हाणे ॿार पैदा ई थो थिए त हुनखे मोबाइल ॾेई थो छॾिजे, ऐं उन खां पोइ इंटरनेट ते जेको चाहे ॾिसी सघे थो, का पाबंदी असांजी कंट्री में कोन्हे त तव्हां यूट्यूब ते हिकिड़ी शइ तव्हां हिकु अल्फाज़ लिखो त हुते कुझु बि अची सघे थो। उहो ॿार जेको ॾिसे उहो हाणे ॿार ते डिपेंड थो करे हू पिक छा थो करे। अगरि ॿार मेच्योर आहे त उहो तालीम जे हिसाब सां पिक कंदो, ऐं ॿार अगरि मेच्योर ई न आहे त उहो जेको चाहे ॾिसी सघे थो। उन जे करे उन्हनि ते ज़ाहिर आहे दिमाग़ ते ॾिसण सां उनजो असरात पैदा थियनि था। उन खां पोइ ही छोकिरियुनि जो जेको आहे रुख चेंज थी थो वञे, पोइ कंहिंसां बि हुनजो अटैच थिए थो फ़ोन ज़रिए, गली में या स्कूल जी कॉलेज में छोकिरो, पोइ उहो ॾिसनि नथियूं त हीउ छा कंदो आहे, हिनजो बैकग्राउंड छा आहे। बसि हुननि खे सिर्फ़ु उहा हिकिड़ी माना जंहिंखे मोहबत थो चइजे, पर मुंहिंजी नज़र में इहा मोहबत न आहे। मोहबत मेच्योर हूंदी आहे, मोहबत बदनाम न आहे कंदी, जेका हिननि खे जेको आहे सो मोहबत न आहे, बसि हिकिड़ी अट्रैक्शन आहे। पोइ जॾहिं निकिरनि थियूं घर खां ॿाहिरि त आउं ॾिठो आहे, जेको मुंहिंजो एक्सपीरियंस आहे त तमामु घणियूं खुआर थियूं थियनि, छो जो जॾहिं निकिरी वेंदियूं आहिनि पोइ हुनखे ख़बर ई न हूंदी आहे त इहो छोकिरो कंदो छा आहे। ऐं उन खां पोइ माना साल खां वधीक इन शादी जो टाइम पीरियड कोन्हे। सही। अच्छा, हाणे हुमेरा जेको असांखे ॾिठोसीं त हिकु छोकिरी घर में जेकॾहिं वेठी आहे, उन खां पोइ वरी माना हिकिड़े जेको फ़ैसिला हू करे थी, या जेका कॉल ते वञे थी या कंहिं माण्हू सां मिलणु वञे थी या हुन सां ॻाल्हाइणु ॿोलाइणु शुरू करे थी, आख़िर में इहे मोहबत जी जेके दावाऊं जेका शुरूआत हिकिड़ी थिए थी मोहबत सां थिए थी, जीअं सकीना चयो त वाक़ई इहा मोहबत न आहे, पर हुनजी नज़र में इहो आहे त हिकिड़ी मोहबत ई आहे। इन जी शुरूआत जेका मोहबत सां थिए थी, इहा दावा पोइ धोखे ते छो थी ख़तमु थिए? पोइ जॾहिं देरि सां हुनखे ख़बर पए थी बैकग्राउंड पहिरियों छो नथियूं ॾिसनि, या पंहिंजनि वॾनि खे एतमाद में वठी छो नथियूं फ़ैसिलो कनि, हिकिड़े माण्हूअ जे चवण ते इहा छो थियूं निकिरी पवनि? हिकु रिसर्च आहे दुनिया जी त जेका मोहबत आहे साम्हूं वारे जेके जेंडर सां थिए थी पई, उहे उन 4 सेकंड लॻनि था पिया। इहा दुनिया जी मञियल हक़ीक़त आहे ऐं रिसर्च थियल आहे त 4 सेकंडनि में मोहबत थिए थी। हाणे उहे 4 सेकंड असांजी छोकिरियुनि खे ई मिलंदा, ज़ुल्म त इहो आहे न, त 4 सेकंड मिलनि था, उहे हिननि खे ई मिलनि था, उहे ही हुनखे सम्झनि ई कोन थी पयूं, ऐं जंहिंसां इज़हार कनि थियूं त उहो बि नाहे ॾिसणो त उहो केरु आहे, उहो छा थो करे, कीअं थो करे। बसि उन मोहबत जे लफ़्ज़ में, चइनि लफ़्ज़नि में हू फासजनि थी पयूं। जॾहिं फासनि थियूं त पोइ उन वक़्तु हिननि खे माना जेको असां लाइ वॾे में वॾो अलमियो आहे न, उहो इहो आहे त छोकिरियूं न पंहिंजी इज़त जो ख़्यालु थी कनि, न पंहिंजे ख़ानदान जी इज़त जो ख़्यालु थी कनि। असल शइ मारे इहा थी, मोहबत करणु ॾोह कोन्हे, शादी करणु ॾोह कोन्हे, करे सघो था, लव मैरिज बि करे सघो था, अरेंज बि करे सघो था पिया। दुनिया जी जेकॾहिं पहिरीं लव मैरिज सम्झे अगरि मुस्लिम ख़ानदान में, मुस्लिम दुनिया में, त पोइ बीबी खदीजा कुबरा जी आहे, जे पाण इज़हार कयो नबी साईं सां, ऐं उहा मोहबत जी शादी हुई ऐं सक्सेसफुल हुई। असां छो थी थियनि अहिड़ी शादियूं? इहो मिसाल हुयो न। त उहे मिसाल असां वटि को वठण लाइ तयारु कोन्हे, उनखे सम्झण लाइ तयारु कोन्हे। बसि जेकॾहिं उहो मोहबत जे पोयां भॼनि थी पयूं त पोइ जेका ज़िंदगी में 20 साल जंहिं घर में गुज़ारिया, जंहिं माउ पीउ ॼणे पाले वॾो कयो, जंहिं तालीम ॾिनी, उन खे ई धोखो ॾियणो आहे त यकीन उहे छोकिरी का बि सक्सेसफुल कोन अथव, जेके ईअं पंहिंजे पीउ माउ खे कामयाबी थी न किथां ईंदो। जेका शइ जंहिंजो बुनियादी ग़लति आहे,
सही ऐं हू मिड़ी बुनियाद आहे न, कुझु चवंदा आहिनि तव्हां गप विझी छॾियो मथां सिरो रखी छॾियो त उहो घर त कोन बीहंदो। बिना सोचे समझे हिकिड़ी इब्तिदा कई वई। ठीकु आहे, प्रोग्राम जारी आहे पर हिकिड़ो नंढिड़ो ब्रेक बि वठंदासीं। नाज़रीन, वक़्तु थियो आहे हिकिड़ी नंढड़ी साईअ जो, असां जल्दी मोटूं था, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, ॿीहर हाज़िर आहियूं बिनते हवा में। अच्छा सकीना, असां वटि इहे जेके सभु ॻाल्हियूं थियनि थियूं या अहिड़ा केसिस जेके थियनि था उहे एजुकेटेड फैमिलीज़ में थोरा घटि था थियनि, ऐं वरी जेका ॿहिराड़ीअ में या जेका असांजे लोअर मिडिल क्लास में इहे घणा था थियनि, इन जो छा सबबु आहे? इन जो हिकिड़ो त सबबु इहो आहे त उनखे तालीम कोन्हे, ॿारहाड़ी में तालीम घटि आहे। ॿियो जेको आहे सो शहर में इन करे घटि था थियनि त माइटनि खे जॾहिं ख़बर पवजी थी वञे त असांजी अगरि छोकिरी माना कंहिंखे पसंदि थी करे त हू कंप्रोमाइज़ कनि था, ऐं हू माना पहिरियों अगरि ॾिसनि था छोकिरो फैमिली मूंखे परखनि था, अगरि उहा सही बि नथी लॻे ऐं छोकिरी पंहिंजी ज़िद ते माना क़ाइमु आहे त हू पोइ माना इहो फ़ैसिलो था कनि त असां कराए छॾियूं इज़त सां, जो माना सुभाणे असांखे धपो लॻे। ऐं असांजी सोसाइटी अहिड़ी आहे, अगरि छोकिरो त पंहिंजी मर्ज़ी ते भले छोकिरी वठी अचे, उनजे लाइ को बि इशू कोन्हे, पर अगरि छोकिरी साॻियो ई कमु करे थी त पोइ उनखे पंहिंजी फैमिली में ई जीअं खणी चइजे असां सिंध में चवंदा आहियूं ॻोठु निकाली, ॻोठ मां ई निकाली मिली थी वञे, ऐं उहो वधीक उनजी फैमिली छोकिरी खां वधीक स्ट्रगल थी करे ॿहिराड़ी में, ऐं उते जेको आहे सो ॻोल्हनि बि था, मारनि बि था, पोइ कारोकारी वारो बि सिस्टम आहे, त उनजे करे जेको आहे सो ॿहिराड़ी में ख़ौफ़ बि आहे छोकिरियुनि खे, पेरेंट्स खे ॿुधाइण खां सवाइ घर छॾण जो फ़ैसिलो थियूं करे छॾनि। ऐं उन खां पोइ जॾहिं उहो कोर्ट में पहुचनि थियूं त उन्हनि खे एतिरो माहौल मिली थो वञे जेको माना सम्झाइण वारा, त माना माइट भले क़ुर पाक बि खणी अचनि त छोकिरी वापसि न हाणे ॾिसजे त हाणे कानूनी तौर ते हिकिड़ो हक़ आहे छोकिरीअ जो त पंहिंजी पसंदि सां करे सघे थी, पर समाजी जेको हिकिड़ो हक़ आहे उन बालिग छोकिरीअ खे नथो क़बूले त तव्हां पंहिंजे जेका रवायतूं आहिनि असांजे समाज जूं उहे हुनखे क़बूल नथियूं कनि। हाँ बिल्कुलु, रवायतूं क़बूल नथियूं कनि, इन लाइ काफ़ी सारियूं असां वटि एनजीओस बि कमु करे रहियूं आहिनि अवेयरनेस लाइ, ऐं माण्हुनि खे ॿुधायो बि वञे थो त भई छोकिरियुनि जो हक़ आहे। पर जेतिरी अवेयरनेस आई आहे उन खां पोइ मां सम्झी अञा केसिस वधनि था। अवेयरनेस जो ग़लति फ़ाइदो वरितो वियो आहे, अॼु मिसयूज़ हिकिड़ो हूंदो आहे, सुठो इस्तेमालु हिकिड़ो ग़लति इस्तेमालु, त हे बैड यूज़ में थो पियो वञे। माना हीअ सम्झनि थियूं त बसि हाणे असांजे लाइ ॿाहिरि वेठा आहिनि जेके असांखे सपोर्ट कंदा, असांखे शेल्टर बि मिलंदो, शेल्टर सोम में रहंदासीं, असांजा माइट असांजो कुझु बि कोन बिगाड़े सघंदा। उन हिसाब सां जीअं पहिरियों माना हिकु ॿ अहिड़ा केसिस थिया जेके मोहबत जी शादीअ जा, त उहे मीडिया ते ॾाढा माना पॉपुलर थिया, फॉरेन वञण जी बि उन्हनि खे परमिशन मिली त हिते मारिजी वेंदा। उनखे ॾिसी ड्सी छोकिरियुनि सम्झो त शायदि असां बि ॿाहिरि हलिया वेंदासीं, ऐं हाणे हद खां वधीक अहिड़ा केसिस अचनि था। ऐं हिन महिल मुंहिंजी कोर्ट में ड्यूटी आहे, सिक्योरिटी इंचार्ज आहियां कोर्ट में, त आउं कोर्ट में डेली 8, 10, 15 छोकिरियूं ॾिसंदी आहियां जेके मैरिज करे ईंदियूं आहिनि, सभु कोर्ट मैरिज हूंदियूं आहिनि। ऐं अगरि मां ॾिसंदी आहियां छोकिरे खे ऐं छोकिरी खे त मां चवंदी आहियां त छोकिरी छा ॾिठो आहे, अच्छा माना छोकिरो को कमु ई न आहे कंदो, सिर्फ़ु हिनखे ॿुधाईंदो आहे त मां वॾेरे जो पुटु आहियां या मां ज़मींदार आहियां, या जेको बि माना बोल बचन ॾींदा आहिनि फोन ते, उहो ई छोकिरी सम्झंदी आहे, पर उहो कुझु कंदा ई कोन्हनि। हिकिड़ा बेरोज़गार माण्हू केतिरा ॾींहं कंहिंखे पाले सघे थो, उन खां पोइ अंजाम रिज़ल्ट ख़राब ई निकिरंदो आहे, सुठो त कोन निकिरंदो। ज़ाहिर हू अफोर्ड ई नथो करे सघे, पाण खे नथो पाले सघे, ॿिए खे छा पालींदो, इहे रीज़न्स आहिनि। सही। अच्छा भला हाणे ईअं छो नथो थिए त हिकु तरफ़ कानूनी हक़ उनखे मिलियो आहे, या ईअं चऊं त समाज उनखे क़बूल नथो करे, त अहिड़ो कोई डायलॉग हलणु घुरिजे समाज ऐं कानून जे विच में जो एक्सेप्ट कयो वञे हिकु बालिग छोकिरीअ खे, बाबा तूं पंहिंजी पसंदि सां कयो, त माइट बि उन ते राज़ी थी वञनि ऐं उहो ख़ुशीअ सां इज़त सां ॿिए घर में वञे। बिल्कुलु, कोर्ट में त ॾिसो न कानून त इजाज़त ॾिए थो असांखे पसंदि जी शादी जी, पर समाज कॾहिं बि उनखे क़बूल कोन थो करे, समाज क़बूल नथो करे। कोर्ट में डायलॉग थींदो आहे, ऐं जजिस साहब जेको हूंदा आहिनि माइटनि खे बि सम्झाईंदा आहिनि ऐं छोकिरियुनि खे बि, ऐं बल्कि 1 कलाक ॾेढ उन्हनि खे ॾेई छॾींदा आहिनि, तव्हां पाण में ॻाल्हायो, ताकी जेको अथसि तव्हां वापसि घर वञणु चाहियो त कोई बि तज़ाद आहे त उनखे हटायो, कयो। ऐं बाक़ाइदे जज साहब सम्झाईंदा आहिनि जस्टिस इन्हनि खे त बाबा तव्हांजे पेरेंट्स तव्हांखे 20-25 साल पाले वॾो कयो आहे, यकदमि तव्हांखे दिलि में ख़्यालु आयो आहे त तव्हांजा दुश्मन आहिनि, ऐं जंहिं माण्हू खे तव्हांखे 8 ॾींहं थिया सुञाणो था, चवां चओ था इहो ई सभु कुझु आहे, उन ते छोकिरियुनि जो जवाब छा हूंदा, उहो छा रिस्पॉन्स उनजो इहो ई हूंदो आहे त मुंहिंजी कंहिं कुराड़े सां शादी कराइनि पिया, ऐं ज़ाहिर आहे मूंखे सभिनी जो साॻियो ई जवाब, साॻियो ई जवाब इहो जवाब उन्हनि खे केरु थो सेखारे, ज़ाहिर आहे जेके कोर्ट में अपीयर था कराइनि उहे था सेखारनि।
काफ़ी हदनि ते ईअं थिए थो त मां अक्सर इहो तव्हां वारी ॻाल्हि मां बि ॾिठी आहे त कुराड़े सां शादी पिया कराइनि या पाण खां नंढड़े ॿार सां शादी पिया कराइनि। इहा ॻाल्हि उन्हनि छोकिरियुनि खे ॿाहिरि निकिरण वारनि खे केरु थो ॿुधाए त तव्हांखे इहो जवाबु ॾियणो आहे? माशरो ई थो ॿुधाए। जॾहिं वठी था अचनि न त अपियर था थियनि त उनखे ॿाहिरि ई सम्झायो वेंदो आहे, सम्झायो थो वञे त तव्हांखे इहो ई चवणो आहे त असां वापसि न वेंदासीं, अगरि वेंदासीं त मारिजी वेंदासीं ऐं असांखे प्रोटेक्शन ॾिनी वञे। ऐं जेको त सो असांजी माना हिकिड़े कुराड़े सां शादी पिया आहिनि, ज़ाहिर आहे जस्टिस साहिब रीज़न पुछंदा आहिनि न त तव्हां छो निकिता आहियो घरां, त हुनखे को रीज़न ई न हूंदो आहे। पोइ हुननि खे इहो ई ॿुधायो वेंदो आहे त हिकिड़े माना या वॾी उमिरि वारे सां या नंढी नाबालिग सां मुंहिंजी शादी पिया कराइनि या कंहिंसां बदे में पिया ॼनि, उहो नशो थो करे ऐं जेको आहे सो मारपीट कंदो हुयो, मुंहिंजी शादी खां अॻु में ई मूं ते प्रेशर ॾींदो हुयो, ख़ानदान फैमिलीज़ में जीअं हूंदो आहे, इन करे मूंखे पसंदि कोन हुयो ऐं घर छॾे हली आहियूं। सही तज़ाद आहे न इलाही। असां छोकिरी जॾहिं कोर्ट में अचे थी या ध्यानु तलब में अचे थी, अख़बार में अचे थी त उते चए थी त मां पंहिंजी मर्ज़ी सां 3 कपिड़नि में निकिती आहियां, प्यार जी शादी कई आहे, ठीकु आहे। हाणे उते इहो बयानु आहे। वरी जॾहिं इहा छोकिरी जज वटि अचे थी त उते चए थी त मुंहिंजा माइट मूंसां हीअं कंदा हीअं कंदा, माना या त कूड़ा या त इल्ज़ाम था लॻाया न, या त जेको पीउ माउ जे लाइ चए थी उहो कूड़ा, या जेको मोहबत आहे उहा कूड़ा। ॿई बयान तज़ाद में ईंदा आहिनि। कॾहिं बि हिननि जो हिकिड़ो बयानु न ईंदो। तव्हां छोकिरियुनि खे नोट कयो, छोकिरनि खे बि नोट कयो, त पोइ इहे जेके मसइला आहिनि इहे वधंदा रहनि था पिया। छोकिरियूं सिर्फ़ु छा चइजे जिस्मानी लज़त चइजे या ज़हनी सुकून चइजे, उन जे लाइ ई भॼनि थी पयूं। पीउ माउ खे हू कोन थी ॾिसनि पयूं। मसइलो सॼो इहो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जेके छोकिरी अगरि वापसि थिए थी न, जेका तव्हां सकीना खां सवाल कयो, उनजो मां थोरी वाधारो कंदमि त छोकिरियूं जॾहिं अदालत में अचनि थी जज वटि, हू वापसि नथी वञणु चाहिनि पंहिंजी माउ पीउ वटि। उनजो हिकिड़ो सबबु ॿियो बि आहे, इहो आहे जेकॾहिं छोकिरियूं घर वेंदियूं त हुननि जी उहा इज़त न रहंदी, हुनखे को बि सौट मासात फुफाट मारोट हुनखे न वठंदो। सही। ऐं ॿाहिरि हू कोन कंदा त छोकिरी भाइरनि ऐं पीउ जे बिल्कुलु चंबे में हूंदी ऐं चौधारी हूअ रहमो करम ते दड़कनि में बेसनि में हूंदी त तो हीअ भॻल आहे, हीअ भॻल आहे, हीअ वई हुई, हीअ कोर्ट चढ़ी हुई। पोइ उहा जेका छोकिरी नज़रनि में अचे थी, इन खां बहितरात हू चए थी पोइ मां हिकिड़ी ज़लालत खणा, हिते त पूरो ख़ानदान तंग कंदुसि न, तॾहिं करे पई चवंदी ठीकु आहे छोकिरे सां हुजां। वरी उते बि मसइलो आहे, उतां बि छोकिरी नाकाम थी अचे थी न, पोइ त माना ज़िंदगी जा सभु दर बंदि आहिनि। सही। अच्छा भला जेके औरतुनि जूं जेके तंज़ीमूं आहिनि उहे छा थियूं कनि, उन्हनि जो छा राय अमल हूंदो आहे त छा करणु घुरिजे, कंहिंखे सपोर्ट कयूं? औरतुनि जूं काफ़ी तंज़ीम आहिनि, पाकिस्तान लेवल ते बि आहिनि, सिंध लेवल ते बि आहिनि। कुझु तंज़ीम हूंदा शेल्टर होम बि खोलिया आहिनि, ठीकु आहे, जीअं उन्हनि खे पनाह ॾिनी वञे थी पई। पर उते बि हाणे उते के छोकिरियूं मज़लूम आहिनि जेके बाक़ी जिन सां ज्यादती थिए थी अचनि थी शेल्टर ते, पर इहो छोकिरियूं जेके पाण अढाई करे आयूं आहिनि उहे बि शेल्टर में आहिनि। त मां पाण शेल्टर्स ते कमु कयो आहे, माना NGO सां गॾु कमु कयो आहे जिन जा शेल्टर आहिनि। मूं दारुल अमान हैदराबाद इन में बि मूं कमु कयो आहे। त हिते ॿिनि क़िस्म जूं औरतूं अचनि, हिकिड़ी उहे जेके मज़लूम आहिनि, हिकिड़ी उहे जेके ॾाढ ते आयूं आहिनि, ठीकु आहे। हाणे जॾहिं मज़लूम में ॾाढ वारी वेहनि थियूं न त तव्हां उते हशर ॾिसो, जेके वीचारी मज़लूम हुयूं उहे बि ॾाढी थी वियूं आहिनि। त हिक ॿिए खे सिखनि थियूं, ज़ाहिर आहे 24 कलाक हुन अंदरि शेल्टर में रहनि थियूं, हुनजी का दुनिया कान्हे, का कुझु बि कोन्हे, बंदि आहिनि, पूरी चोर दीवारी में बंदि आहिनि। त छा थी सिखनि पयूं, इहो ई तूं कीअं भॻी आहीं, तूं कीअं आई, तूं कीअं आई, हिक ॿिए खे मां हीअं आई मां हीअं कयो मां हीअं कयो। त हाणे असां जेको शेल्टर आहे या दारुल अमान आहे, उहो औरत खे तहफ़ुज़ किथां थो ॾिए पियो? जेल छाजे लाइ ठहिया आहिनि? जेल छाजे लाइ ठहियो आहे? जेल खे जेके तव्हां पुराणे हज़रत उमर जे दौर में जेल ठहिया हुआ, इहे ठहिया हुआ तरबियत गाह। जेल आहिनि ई तरबियत गाह, पर असां जेल तरबियत गाह न आहे। अज़ियतनाक आहिनि। ऐं ॿियो ही जेके दारुल अमान आहिनि, इते बि तरबियत काई कान थी थिए पई। इते जेके ॾोहारी आहिनि, ऐं हमेशह इहो हूंदो आहे त जेको नंढो ॾोहारी आहे, वॾो ॾोहारी आहे, कातिल आहे या क्रिमिनल आहे, त उन्हनि जे लाइ बेरकूं बि धारदार हूंदियूं आहिनि। पर हिते दारुल अमान में शेल्टर में सभई गॾु वेठियूं आहिनि। त उहो जेको सिखी आई करे आई उहो त ठीकु आहे, मथां नवां कम जेको सिखे थी न। ऐं हिकिड़ी मां तव्हांखे ॿुधायां, वधीक ख़तरनाक हिकिड़ी फैसलाबाद जी छोकिरी हुई, सखर पहुती, सखर में हुनखे भाई धोखो ॾेई वियो। वरी उहा अची हैदराबाद पहुती, हैदराबाद में वरी ॿियो भाई हुनखे धोखो ॾेई वियो। उहा जॾहिं दारुल अमान पहुती त उनजे मुड़ुस हुनखे क़बूल करण खां इनकार कयो, माइटनि क़बूल करण खां इनकार कयो, साहुरनि में क़बूल करण खां इनकार कयो। जिन जे पोयां आई हुई सखर ऐं हैदराबाद, उन ॿिन्ही इनकार कयो। हेॾे इनकार जे बावजूदि जज हुनखे चयो त तूं सोच अञा। उहे 3-4 दफ़ा सुनवाई ते वई त जज चयसि तूं सोच अञा। चई छा सोचां, या टियों कंदमि। हाणे ॿुधायो सभु ॻाल्हियूं वरी ॿीहर बि असां कंदासीं, पर अञा प्रोग्राम बि जारी आहे। ऐं नाज़रीन, वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढड़े ब्रेक जो, असां जल्दी मोटूं था। महिरान सां गॾु रहिजो।
वेलकम बैक नाज़रीन, ॿीहर हाज़िर आहियूं बिनते हवा में। सकीना भट्टी, इहो जेको सभु कुझु थिए थो इन पूरे सिनारियो में असांजे समाज में हिकिड़ो बिगाड़ त पैदा थिए थो, ज़िम्मेदार केरु आहे तव्हांजी नज़र में, तव्हां छा था सम्झो? पेरेंट्स भी ज़िम्मेदार आहिनि, माशरो बि ज़िम्मेदार चई सघूं था, ऐं जेके ॿिया जेके हिते असां वटि जेके माना रोल मॉडल थी चुका आहिनि, जंहिंखे ॾाढी साराह थी आहे त भई शादी जेको आहे सो कई आहे त आहिनि सुन्नत मोहम्मदी आहे, त उनखे जॾहिं एप्रिशिएट कयो वेंदो आहे त पोइ ज़ाहिर आहे उनजो रिज़ल्ट ख़राबु थींदो निकिरंदो, छो जो कंहिं बि ख़राबु शइ खे तव्हां अगरि क्लिपिंग कंदो ऐं ख़ुशि थींदो त ज़ाहिर आहे ॿिए माशरे ते उनजो असरु ख़राबु ई पवंदो। ऐं जॾहिं माना को ग़लति आहे त उनखे कोई रोके नथो सघे। हिन दौर में अगरि तव्हां कंहिंखे चवंदो न बाबा हीअ तूं ग़लति पियो करीं, त अॻिले जो जवाबु छा आहे, त उनजो जवाबु इहो आहे त मुंहिंजी मर्ज़ी आहे ऐं मुंहिंजी लाइफ आहे, तव्हां केरु थींदा आहियो। हाणे तव्हांखे मां ॿुधायां जॉब जे हिसाब सां ई ॿुधायां, असांजी त पंहिंजी जॉब जे हिसाब सां कई माना अहिड़ा असांखे पाण वटि ॾिठा आहिनि, अगरि कंहिं छोकिरी खे असां थोरो ॾिठो आहे त असांखे टोकियो आहे न, त उन टोकन जो नतीजो इहो निकितो आहे, चवंदा मैडम तव्हां पंहिंजी ड्यूटी वठो, असांखां ॿियो कुझु न पुछो। हाणे अगरि उहा ॻाल्हि असांजे बाला ऑफिसरनि ते बि वेंदी न त हू असांजी कंप्लेन करे छॾींदियूं ऐं असां जवाबदार थी वेंदासीं। त माना हिन दौर में हज़रत अली अलैहिस्सलाम जो फरमान हुयो त जेको पंहिंजी इज़त बचाइण चाहे उहो साइड वठे, उहो ख़ामोशी बहितर आहे। सही। अच्छा हुमेरा, जेकॾहिं असां ॿी साइड था वठूं, छोकिरी जॾहिं घर मां पंहिंजे माइटनि जे मां निकिती ऐं ॿिए घर में पहुती, उन माण्हूअ जे घर में जिते हुनखे दिलासो ॾिनो वियो, उते उनजा घर भाती, उते बि ज़ारा उहे समाजी हिकिड़ो हल्के में रहनि था, उन्हनि जो छा रद्द अमल हूंदो आहे? छा उहा छोकिरी खे क़बूल कनि था त तव्हां सुठो कमु कयो आई आहे, या उनजे ईंदड़ खानदान ईंदड़ जनरेशन में ॿारनि बचनि ते छा इम्पैक्ट पवंदो? छोकिरी छा उन छोकिरे खे क़बूल कोन कंदा, आहे अहिड़ो न, पर घणा वरी पंहिंजे खे क़बूल कंदा। हा न न इहो आहे, पर घणा ई जेका आहिनि जेके छोकिरा ईअं भॼी करे छोकिरी भॼी करे शादी कनि थियूं, त उहो न को माइटनि में रहनि थियूं, न को हू माइटनि में रहे थो, न को हू थो रहे पियो, विच को दोस्तनि जो घर या को उधर ते घर, को किराए ते घर, उते रहनि था पिया। ठीकु आहे, त उते रहण खां पोइ कुझु मामला विच में माण्हू अचनि था, कुझु दोस्त अचनि था पिया, मिट माइट अचनि था, पोइ जे मामिलो ठही थो वञे त उनखे छोकिरी खे क़बूल त कनि था, पर मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे त उहा छोकिरी 24 कलाक हुनखे इहो तूं त भॻल आहीं, तूं वरी कहिड़ी चङी आहीं, तूं चुप करे वेह, त उनजी का इन्वॉल्वमेंट न हूंदी आहे खानदान जा मामलनि में। एतिरे ताईं जो खाधे पचाइण में बि हुनजी न हूंदी आहे, खाधे खाइण में बि हुनजी न हूंदी आहे, या शादियुनि में दावतुनि में वञनि था त उनखे न वठी ईंदा आहिनि, चए न असांजे नक वढाईंदी, इनखे छा लाइ वठी घर में चङी आहे, जेका इहो उनखे त बाबा जेका पंहिंजे पीउ माउ खे छॾे सघे थी तोखे बि छॾे सघे। ऐं मां त सम्झां थी ईंदड़ केतिरनि नसलुनि ताईं उनजो नालो वठी उनखे बाक़ाइदा हुनजे ॿारनि बचनि खे चयो वञे थो त फलाण तुंहिंजी वॾी हेड़ी हुई त उन इहो कमु कयो हो, तूं बि ईअं कंदी आहे। माना हिकु ॿी छोकिरी जेका जिनी ॾाॾी नानीअ इहो कमु कयो त उन छोकिरीअ खे बि इहो भोगणो थो पए त मुंहिंजी ॾाॾी नानी घर मां निकिती हुई, लोड़ींदसि मां। टंडो लिहार हिकिड़ो वाक़ियो थी ॿुधायां पई, हिकिड़ी छोकिरी वई हली पठाण सां, सिंधी छोकिरी पठाण सां गॾु हली वई, पर पठाण सिंधी ॻाल्हाईंदो हुयो, उते रही 14 साल उन सां गॾु रही, त जॾहिं हुनजी जेका धीअ 13 साल जी धीअ स्कूल वञणु शुरू कई, ॿुधायईं त तूं कंहिंजी धीअ आहीं, चए फलाणे जी, चए तूं फलाणे जी, चए फलाणी तुंहिंजी छा थिए, चए मुंहिंजी त कुझु न थिए, चए न कुझु थिए थी। पोइ बहिराल अची घर अची माउ खे ॿुधायो त चए अमा हीअ फलाणी जेके पंहिंजूं आहिनि माइटनि पंहिंजा, चए न न तव्हांजा माइट कोन्हनि, चए न मूंखे छोकिरनि चयो पियो स्कूल में, चए न न माइट कोन्हनि, तूं हुन छोकिरी सां न ॻाल्हाए चए। बहरहाल नेठि हुन छोकिरी खे तजसुस वधियो, या त हिते बहितर हो त माउ हुनखे ॿुधाया, बहरहाल हुनखे छोकिरियुनि पंहिंजी 8th क्लास जी छोकिरियुनि पंहिंजी ॿुधायो त तुंहिंजी अमी भॼी करे शादी कई हुई ऐं हीअ फलाणी 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 तुंहिंजी मासियूं आहिनि, तुंहिंजा मामा आहिनि। छोकिरी न ॾिठो माउ खे, न ॾिठो पीउ खे, सिधो मासी जे घर हली वई, उतां मासियुनि हिनखे बाक़ाइदा बेइज़तो करे कढियो त तुंहिंजी माउ भॼी वई हुई ऐं तूं भॻल जी धीअ आहीं, तंहिंजे करे असांजे घर न अचु। त उन छोकिरी 14 साल जी जेको सॼो साल उहो बर्दाश्त कंदी रही 14 साल जी उन छोकिरी ख़ुदकुशी करे छॾी, छो जो हुनखे काउंसलिंग करण वारो कोई कोन हुयो ऐं हूअ स्कूल में बदनाम थी, ऐं समाज जूं सभु ॻाल्हियूं जेकॾहिं ज़हन में गर्दिश पियूं कनि, सॼो पूरो स्कूल जे अंदरि मनफ़ी सोचूं अची वयूं। हुनजी माउ जो रोल हुयो, जे कंहिंजो बि न हुयो, हुनजी माउ जो रोल हुयो त उहा हुनखे असल हक़ीक़त ॿुधाया त मां हीअ शादी कई आहे, या हुनजे पीउ जो रोल हुयो त हुनखे ॿुधाए न, छोकिरे खे सम्झाए न त हा ठीकु आहे, पोइ भला हुनखे ग़लति रंग ते निकाह थियो न, भला ठीकु आहे भॼी करे थियो त निकाह न, पर उनखे सम्झाए न, हुनखे सम्झाए कोन छोकिरी 14 साल आख़िर इन तज़ाद खे कीअं हल कजे? हिकिड़ो कानून हक़ ॾिए थो, माइट क़बूल नथा कनि, त इन समाज खे एतिराज़ आहिनि, इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे कीअं हल कजे? तव्हांजो पहिरियों सुवालु हुयो त पढ़ियल लिखियल खां शहरनि में इहो शइ नथी थिए पई, मां इन जे अपोज़िट में आहियां, पढ़ियल लिखियल में घणो थो थिए पियो। मसइलो इहो आहे त पीउ माउ बि पढ़ियल आहे, छोकिरी बि पढ़ियल आहे, छोकिरो बि पढ़ियल आहे, सकीना ॻाल्हायो न त ढक थो अची वञे मथां, ठीकु आहे,
त उहो तालीम वारो हाणे जेके मुंहिंजो मसलो अगरि मुंहिंजो पुटु पंहिंजी इज़त बचाइण लाइ चवंदा हा करे छॾियो, चवंदा अरे हुमेरा पंहिंजे पुट खे इजाज़त न ॾिनी पढ़ियल लिखियल थी करे। माना इहो जेको असांखे ॿुधणी थी पए, इन करे हज़ारे वालदेन खे ॿुधणी थी पए त पढ़ियल लिखियल थी करे ऑफिसर थी करे पंहिंजी न्याणी खे हक़ नथा ॾियनि पिया। त इन करे वालदेन मजबूर आहिनि शहर वारा, इन करे शहर वारी जेके ॻाल्हियूं उहे दॿियल आहिनि, लिकियल आहिनि, पर अंदर ई अंदर उहे थियनि पियूं। पर जेके तव्हां ईमानदारी सां ॾिठो सभ खां घणियूं लव मैरिज घणा लव सिटी में, बट जंहिं बि तव्हां वॾे शहर में वञो, हैदराबाद कराची जी ॻाल्हि नथी कयां, सखर जी ॻाल्हि न, पर ओवरऑल पाकिस्तान तव्हां जिते बि वञो लव तमामु घणो थी वियो आहे, को एजुकेशन जे करे तमामु घणो थी वियो आहे, ऐं ॿियो मीडिया जे करे बि थी वियो आहे, मोबाइल जे करे थी वियो आहे। त ॻोठनि में बि इहा शइ आहे, पर ॻोठनि में अञा ताईं लिकियल आहे, पर उते पीउ माउ उन्हनि खे ॿारनि खे मारे थो, तशदुद कनि था पिया, ज़हनी जिस्मानी ख़ामोश करायो थो वञे, दॿायो थो वञे, ज़ोरी शादी कराए थी वञे। पर हमेरा पोइ बि केतिरो बि हुननि ते तशदुद कजे या किथे बि हुननि खे केतिरो दॿाउ विझिजे, पर मां सम्झंदी आहियां हिकिड़े हवेलीअ में बि जेकॾहिं कंहिं छोकिरी खे क़ैद कबो न त हुन हवेलीअ मां बि निकिरी वेंदव, सौ चौकीदार हुनजे मथां रखजनि न, जेका निकिरण वारी हूंदी उहा निकिरी वेंदी, पर मेजॉरिटी न आहे न। बहितर इहो आहे त बसि पोइ हुननि जी ॻाल्हि मञी वञे या सम्झायो वञे, काउंसलिंग कई वञे, हा सम्झायो वञे, नथी सम्झे बस। हाणे मसलो इहो आहे ॻोठनि में स्कूल बि कोन्हनि के, स्कूल आहिनि त वरी उन लेवल जी टीचर कोन्हनि के, ऐं टीचर जी उहा ट्रेनिंग बि कोन्हे। अॻे मूंखे यादि आहे त जॾहिं मुंहिंजी अम्मी टीचर हुई त हुनजी साईं CTB थी हुई, PhD छा हूंदी आहे उहो बि कयो हुयो, जेको बि हो, ऐं मुंहिंजे बाबा ख़ुदि BEd MAd कई हुयूं, त इहे ट्रेनिंग थींदी हुयूं न, मुख़्तलिफ़ ट्रेनिंग थींदी हुयूं, मुख़्तलिफ़ माहौल मिलंदो हुयो, टीचर जा क्लासिस थींदा हुआ, ऐं टीचर खे ट्रेनिंग उन्हनि जी उधार ट्रेनिंग थींदी हुयूं, त हिननि खे माना सभु कुझु सेखारियो वेंदो हो। त जॾहिं हाणे टीचर खे सेखारियो कोन थो वञे पियो, टीचर ख़ुदि सिखियल कान्हे का, त पोइ ॿारनि खे छा सेखारींदी, त इन करे इहो वॾो गैप आहे ॻोठनि में। हिकिड़ो त मां चवंदसि हिन में त टीचर्स बि ॿार जी लाइ आइडियल हूंदियूं आहिनि, असांजी टीचर अहिड़ी क़िस्म जूं ग़लति ॻाल्हियूं सेखारींदियूं त कोन, ऐं घर जूं ॻाल्हियूं उन्हनि खे ख़बर बि कोन पवंदी त घर में छोकिरी छा थी करे। बिल्कुलु ईअं आहे, टीचर उस्ताद हूंदी हुई, टीचर दोस्त हूंदी, हा दोस्त हूंदी, ठीकु आहे, उहा जेके उस्ताद हुई जेके टीचर दोस्त हूंदी अॻे, हाणे किथे आहिनि दोस्त, हाणे त डंडो आहे बाक़ाइदा, या पढ़ो या पढ़ो। ॿारनि जो चहिरो ॾिसी पुछंदियूं बाबा तव्हां सां छा मसलो आहे, जेको हाणे नाहे पुछो वेंदो, ऐं उन सां गॾु ॿियो टीचर्स बि रोल मॉडल हूंदियूं आहिनि, त उन्हनि जी बि ड्रेसिंग जो, उन्हनि जे मेकअप जो बि ॿारनि ते वॾो असरु पवंदो आहे। त असां जेका अॻे जॾहिं असां पढ़ंदा हुआसीं त असां ते सख़्ती हूंदी त ॿ रुबिन सां तव्हां चोटी करे ईंदो, ऐं कॾहिं बि माना का शइ मूं ते मेहंदी लॻल बि माना परमिशन कोन हूंदी हुई। पर अॼुकल्ह तव्हां अगरि कंहिं बि कॉलेज वञो, कंहिं बि स्कूल में वञो, तव्हां ॾिसंदव त छोकिरियूं अबायन में वञनि थियूं, अंदरि न वञनि ड्रेस में थियूं, ॿाहिरि यूनिफॉर्म खां बग़ैर निकिरनि थियूं, ऐं उनजा काफ़ी अहिड़ा रीज़न बि माना कारण ख़राब निकिता, जॾहिं उहो ॿाहिरि निकिरनि थियूं त माना जेको पीगो न आहे उहो सुञाणी ते बि ॼण सुञाणे कोन थो, हू निकिरी हली थी वञे, मेकअप करे अचनि थियूं, मेकअप हर वक़्तु तयार आहिनि, इहो न थियणु खपे। अगरि मेकअप हूंदो त ज़ाहिर अॻिला सारा ईंदा न। बिल्कुलु सकीना, इन तज़ाद खे कीअं ख़तमु कजे, कानून जी हक़ जी इजाज़त ॾिए थो, वरी समाज क़बूल नथो करे, आख़िर इनखे ख़तमु कीअं कयो वञे? इन जो हल इहो आहे त हर माण्हू पाण खे सुधारे ऐं अवेयरनेस आणे, ऐं जिते माना ॾिसे थो न त बजाए तंज़ करण जे, अगरि असां ॾिसूं था त कंहिंजे घर में मसलो आहे, का छोकिरी ज़िद थी करे, ॿाहिरां माइट ऐं बिरादरी में ख़बर पइजी वेंदी आहे, त असांखे वञी उनखे सम्झाइणु खपे त बाबा छोकिरीअ खे अलाह ताला हक़ ॾिनो आहे, उनजी मर्ज़ी आहे, तव्हां उनखे करणु ॾियो, ख़ुशी सां कयो, बजाए जे तव्हांजी छोकिरी हितां घरां निकिरे ऐं हिक खां बजाए जे तिर जी खुटी 100 चोटियूं खाए, उन खां पोइ केतिरा ई धक खाईंदी, इन खां सुठो आहे त तव्हां हिते ब्रेक कयो, तव्हां उनखे ॾेखारियो, या त तव्हां एतमाद में वठो, हुनखे ॿुधायो, हुनजा हालात ॾेखारियो, सम्झो घर ॾेखारियो, कल्चर ॾेखारियो। हाणे छोकिरियूं शादी करे अची वई, हाणे हुनखे पुठियो वञण जो रस्तो आहे ई कोन, ऐं उनखां पोइ छा थींदो आहे, अगरि इहो छा जिते छोकिरो भॼाए वञी रखंदो आहे, उतां जा दोस्त बि हुनजी ॻिची में छोकिरी जंहिंमें पइजी वेंदा आहिनि, ज़ाहिर जंहिंजे घर में मिसयूज़ एतिरी थींदी आहे जो हो ज़हनी तौर माना क्रिमिनल थींदी वेंदी आहे, हुनजे ज़हन में इहो न ईंदो आहे त माना मां ग़लती कई आहे, हू चवंदी हाणे मूं एतिरी ज़्यादती बर्दाश्त कई त हाणे आऊं बि हिननि खां इंतकाम वठां, जॾहिं हाणे इंसान बर्दाश्त करे करे इंतकाम वठिजे, लावा फटंदो आहे, ज़ाहिर ईअं ई इंसान बि आहे न, हू बर्दाश्त जी हिकु लिमिट आहे, ज़ाहिर हिकिड़े हंधि खणी हिकिड़े हंधि रखियो, उते हिन सां मिसयूज़ थी, छोकिरी सां ज़्यादती थी वई, हाणे अगरि हिनखे ॿुधाए थी त हे हिते ई हथु कढंदो, नथी ॿुधाए त हू कोन थो हथु कढे, त पोइ माना हू छोकिरी मुसीबत में अची थी वञे। इन करे मां छोकिरियुनि खे रिक्वेस्ट कंदी आहियां त महिरबानी करे जॾहिं तव्हां को मसइलो थो थिए, तव्हांजा माइट नथा ॿुधनि, तव्हां थाणे ते हलिया अचो, हिन महिल
अॼुकल्ह थाणे ते असांजो केतिरियूं ऑफिसुनि केतिरा सेल खुलियल आहिनि जेके सिर्फ़ु वुमेन्स लाइ आहिनि, जेके हिननि खे फुल सपोर्ट कंदा आहिनि ऐं कई अहिड़ियूं मैरिज असां बि करायूं आहिनि। अच्छा, भला कई अहिड़ा के इदारा मौजूदु आहिनि जिते काउंसलिंग कजे छोकिरियुनि जी? बिल्कुलु आहिनि। हाणे तव्हां असांजी आरपी ऑफिस हुई त उन में बि आहिनि, वुमेन चिल्ड्रन सेल हुयो, प्रोटेक्शन सेल असर थिए थो छोकिरियुनि ते? बिल्कुलु। जेके ईंदियूं आहिनि, ॾिसो कई घर जा एॾा मसइला हूंदा आहिनि जेके बेज़ार हूंदियूं आहिनि घर न वञण लाइ, उहे उते ईंदियूं आहिनि, असां उनजा मसइला हल कंदा आहियूं। सिर्फ़ु छा हूंदो आहे, तवजा जी ज़रूरत हूंदी आहे हर इंसान खे, वक़्तु खपे, तव्हां उनखे तवजा ॾियो। अगरि उहा उन महिल नथी वञणु चाहे, हस्बैंड सां चओ बाबा ठीकु आहे तूं छॾे ॾे, ज़िद न कर, जॾहिं वरी असां घुराईंदासूं तव्हां ॿिन्हिनि पार्टियुनि खे, तव्हां बि सोचो वञी, हीअ बि वञी सोचे। ऐं उन सां छा थींदो आहे, जॾहिं उहो माण्हू आहे न कावड़ लहंदी आहे, सोचींदो आहे थधे दिमाग़ सां, पोइ वरी उनखे शरीयत जे हिसाब सां क़ाइल करणो हूंदो आहे। मक़सदु आहे, मूं वटि केरु ईंदो आहे त मां उनखां मसलक पुछंदी आहियां, जेको जंहिं मसलक जो हूंदो आहे मां उनखे चवंदी आहियां तव्हां उनजी एडवाइस वठी अचो। हाणे कुझु मसलक में ईअं आहे, जे छोकिरियूं चवनि मूंखे डिवोर्स ॾेई छॾे, बाबा कावड़ में डिवोर्स थींदी ई कोन्हे। त हू सम्झंदी डिवोर्स थी वई, हू हलियूं वेंदियूं आहिनि, घर छॾे हलियूं वेंदियूं आहिनि, परेशान थींदियूं आहिनि। हा त अहिड़ियूं क़िस्म जूं औरतूं न हूंदियूं आहिनि, शरीफ़ हूंदियूं आहिनि, पर माना परेशान हूंदियूं आहिनि। ऐं उनखां पोइ छा आहे, उनखे केरु ॿुधाईंदो ई न आहे त वञो तव्हांखे पंहिंजे आलिम खां वञी माना कुझु मालूम कयो, एडवाइस वठो त तव्हांखे ॿुधाइनि त तव्हांजे लाइ डिवोर्स थी या न थी, त घर बची पवंदो आहे न। त असां वटि जॾहिं बि ईंदियूं आहिनि त असां उनजे मसलक खां एडवाइस वठंदा आहियूं ऐं उनखे पाण खे ई चवंदा आहियूं तव्हां पुछा करे अचो, त पोइ जंहिंजो जहिड़े हिसाब सां हूंदो आहे उनजे हिसाब सां उनखे असां ॿुधाईंदा आहियूं। काफ़ी त असांखे मालूमात थी वई आहे, असांखे माना हाणे 17 साल त मुंहिंजी सर्विस खे थी वियो आहे, एएसआई में इंस्पेक्टर थी आहियां, त माना उन हिसाब सां ॾिठो आहे त करे वेंदा आहियूं। पर जिते सम्झ में न ईंदो आहे त असां एडवाइस पंहिंजे सीनियर खां असां बि वठंदा आहियूं, छो जो हर मरहले में एडवाइस जी ज़रूरत पवंदी आहे। इहा एडवाइस छोकिरियूं जेकॾहिं घर वारनि खां वठनि त शायदि इन ग़लति क़दम खां बिल्कुलु बची पवंदियूं। घर वारनि खां वठनि, घर वारा बि ॾियनि, ऐं घर वारा न, पहिरियों त तव्हांजी फ्रेंडशिप हुजे पंहिंजी औलाद सां। हा बिल्कुलु, अॼु हुजणु घुरिजे। तव्हांजी महिरबानी, तव्हां सुठी डिस्कशन कई, सुठियूं ॻाल्हियूं कयूं, हिन प्रोग्राम में आया। नाज़रीन, तव्हां असांजो जेको प्रोग्राम ॿुधो त छोकिरियुनि जे ॿाहिरि निकिरण जा या निंगरियूं जॾहिं घर खां ॿाहिरि निकिरनि थियूं उन जा सबब छा आहिनि, त हिते ॾिठो इहो वञे थो त जेकॾहिं घर वारनि सां छोकिरियूं पंहिंजो को मसइलो आहे या का ॻाल्हि आहे शेयर कनि त शायदि जेका हिकिड़ी ग़लती कनि थियूं ॿाहिरि निकिरण जी, उन ग़लती खां बची वञनि। हा, माइटनि जो त इहो आहे त जेकॾहिं माइट छोकिरीअ खे पहिरीं सम्झाइनि, निंगरीअ खे सम्झाइनि त बाबा जी हे माण्हू कहिड़े क़िस्म जो आहे, हिन बैकग्राउंड छा आहे, या अॻियां हली वञे तोखे छा मुस्तक़बिल ॾींदो। छोकिरी नथी सम्झे त पोइ छोकिरीअ जो पंहिंजो ग़लति क़दम आहे, ऐं इहो हिनजो ग़लति क़दम, इहो ग़लति फ़ैसिलो अॻियां हली वञे केतिरनि नसलुनि खे तबाह करे छॾींदो। हिकु लम्हे लाइ छोकिरियूं इहो ज़रूरु सोचनि त उहो जेको क़दम खणी रहियूं आहिनि उहो ईंदड़ में वक़्त में या मुस्तक़बिल में उन्हनि खे छा ॾींदो। प्रोग्राम कीअं लॻो? ही प्रोग्राम या बिनते हवा जो कोई बि प्रोग्राम तव्हां ॾिसणु चाहियो त मेहरान जी वेबसाइट ते ॾिसी सघो था, यूट्यूब ते ॾिसी सघो था। मुंहिंजे प्रोग्राम जो वक़्तु हाणे हले थो पंहिंजी पुॼाणी हेॾां। पंहिंजी मेज़बान ज़ाहिदा ताज जबड़ो खे ॾींदा इजाज़त। वरी मिलंदासीं ईंदड़ प्रोग्राम में, तेसिताईं अलाह जी अमान।